तहां परेशान न थियो। दरिया ख़ान जो ताक़त आयो, दरिया ख़ान जे तॾे ते आयो। हे जेके ठो ठो आहिनि उन्हनि सां विढ़ण जी मां सघ रखां थो। तहां मुंहिंजे तॾे ते आयो, मुंहिंजी ओताक़ ते आयो। बेफ़िक्र थियो, उल्को न कयो। अकबर खान जहिड़े नमूने सां असांखे इस्तेमालु थो करे, असां बि अकबर खान खे ओढ़े ई लेवल ते इस्तेमालु कंदासीं। जीअं ई असांजो मक़सदु पूरो थियो न, तीअं ई असां हुन खां पासीरा थी वेंदासीं, अखियूं फेरे छॾींदासींसि। रावल खान हिन वक़्तु होशियारु थी वियो हूंदो। हिन वक़्तु उहो असांखे जल्दी वारे में न ईंदो। छॾीसि, थोरी डर जे रावल खान खे तओ मारण जीसि। जॾहिं हुन जी दिलनि मां असांजो ख़ौफ़ ख़तमु थियुसि न, त पोइ ओचितो हली ओताक़ ते मथां कंदासींसि तुफ। मंसूर खान, मूंखे तो ते को बि भरोसो कोन्हे को, इन करे इहे पंहिंजूं दावतूं पाण वटि रख। आइंदा मूं मां चङाईअ जी उमेद न कजांइ। ही हाणे मुंहिंजे लाइ ख़तरनाक बणिबो पियो वञे। लॻे थो त हिन जो बि बिलो मूंखे करणो ई पवंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।